सिंध में खुराक खाते जी नाअहली दादू ज़िले में ख़रीद कयल 8 लख कणक जूं बोरियूं 2 महीननि खां खुलियल आसमान हेठि पयल आहिनि। कंहिं बि वक़्तु बरसाति जी सूरत में किरोड़े रुपयनि जी कणक ख़राब थियण जो अंदेशो मौजूदु आहे। खुराक खाते जे राशि ऑफिसरनि पारां मनपसंद ठेकेदार अॻूणे MPA पेसूमल जी कंपनी कोहसार खे ढुआईअ जो ठीको ॾेई खुराक खाते खे 2 करोड़ 7-8 लख रुपयनि जो नुक़सानु ॾेई छॾियो। हलंदड़ साल 27 अप्रैल ते डिप्टी डायरेक्टर जी सरबराहीअ में दादूअ मां 8 लख बोरियूं खणाइण जो ठीको हिक निजी कंपनीअ खे ॾिनो वियो, पर पैसे ऐं पावर जे ज़ोर ते अॻूणे MPA पेसूमल खुराक खाते जे 27 अप्रैल ते मंज़ूर थियल टेंडर खे रद्द कराए छॾियो। जंहिं बाद 9 जून ते डिप्टी डायरेक्टर खुराक जी सरबराही में ॿीहर टेंडर जारी करण लाइ गॾिजाणी थी, जिते अॻूणे MPA पेसूमल जी कंपनी कोहसार खे ठीको ॾिनो वियो। जंहिं ठीके मूजिबि दादूअ खां हैदराबाद लाइ फ़ी बोरी 79 रुपया भाड़ो तय कयो वियो, जॾहिं त दादूअ खां बोल्हाड़ी लाइ 69 रुपया फ़ी बोरी ऐं दादूअ खां जामशोरे लाइ 75 रुपया फ़ी बोरी तय कयो वियो। बासर सेठ खे 8 लख बोरियूं खणाइण जो ठीको मिलण बावजूदि हिक बि बोरी न खणाई वई। कोहसार कंपनी जे मालिक पेसूमल खुराक खाते खां भाड़े जो तय थियण बावजूदि दादूअ खां हैदराबाद 79 रुपयनि बजाए 104 रुपया 11 पैसा फ़ी बोरी भाड़ो तलब कयो ऐं दादू खां बोल्हाड़ीअ ताईं 101 रुपया 11 पैसा किरायो ॾियण जो मुतालबो कयो। जंहिं करे मामिलो कुझु वक़्त लाइ रोलड़े में पइजी वियो। नेठ डायरेक्टर खुराक ख़ादिम भुट्टो जी सरबराही में 2 जुलाई ते गॾिजाणी करे बासर सेठ पेसूमल जी फरमाइश ते ई खेसि मर्ज़ीअ जो भाड़ो तय करे ठीको ॾिनो वियो। कोहसार कंपनी खे दादूअ मां कणक जी ढुआई जो ठीको मिलण बावजूदि 8 लख बोरियूं खुलियल आसमान हेठि पयल आहिनि। ॿिए तरफ़ मौसमियात खाते पारां जारी कयल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त 5 जुलाई खां सिंध में दादू ज़िले समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में तूफ़ानी बरसातूं पवंदियूं, जंहिं सबबि यकीनी तौरु कणक जूं 8 लख बोरियूं ख़राब थी वेंदियूं, जंहिंजी ज़िम्मेवारी फ़क़ति ऐं फ़क़ति खुराक खाते जे राशि ऑफिसरनि ऐं कोहसार कंपनी जे मालिक पेसूमल मथां पवे थी। खुराक खाते खे सिर्फ़ दादू ज़िले अंदरि कणक जे 8 लख बोरियुनि खे महफ़ूज़ करण लाइ 2 करोड़ 7-8 लख रुपयनि जो नुक़सानु मिलण बावजूदि कणक जूं बोरियूं ज़ाया थियण जो ख़दशो मौजूदु आहे। सिंध में हर साल वॾे मिक़दार में कणक ख़राब थियण ऐं चोरी थियण जा वाक़िआ पेश अची रहिया आहिनि, पर सिंध हुकूमत ऐं जांच कंदड़ इदारा ख़ामोश आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे ज़िले दादू में पयल 8 लख बोरियूं खुलियल आसमान हेठां पयल आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त नेब ऐं FIA खुराक खाते में थियल करप्शन जी जांच करे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे। इस सूरत में हलंदड़ साल जे आख़िर ताईं अटे जो अघु चोट चढ़ी वेंदो।